पंधु परे कोन्हे ऐं पंधु घणो कोन्हे हाणे बाक़ी हितां खां 28 माइल आहे बाल्टीमोर ऐं उतां खां पोइ वरी 30 खनि या 32 खनि माइल थींदा वाशिंगटन DC। पर विच में यूनिवर्सिटी ऑफ मेरीलैंड में बि धाबो कबो उते बि थोरो प्रोग्राम आहे। मिठाई साईं जो बैता त सुते न सरंदी आहे, कर पचार प्रिय जी पचार कर सुम्ह न उथ विहामी वेंदी आहे घणा हणंदे हथड़ा हथ त पाण हूअं ई अॻे हणूं पिया। हाणे रोज़ नओं मसइलो हफ़्ते हफ़्ते हर नओं मसइलो असां सिंधी माण्हुनि जे अॻियां खणी ईंदा आहियूं। अञा हिकिड़ो मसइलो मथे में लॻंदो आहे। तव्हां ॾिसो खणी पोयनि ॾींहंनि में अमर जलील खां पहिरीं उहो असांजे दीवान जो मसइलो हो पंहिंजो सहाफ़ी जो, पोइ वरी अमर जलील साहब जो, पोइ वरी मोहन जे दड़े जो मसइलो, वरी मुलनि जा मसइला, वरी हाणे पंहिंजो पठाणनि जो मसइलो, हफ़्ते खां पोइ वरी ॿियो मसइलो। ऐं असीं रुॻो बरड़ बाकास वारियूं ॻाल्हियूं कंदासीं त हीअं करे छॾींदासीं हूअं करे छॾींदासीं। अड़े बाबा कुझु करियो, रुॻो इन चवण सां कुझु कोन थींदो। ऐं पर ही जेका बि असांजी पॉलिटिक्स आहे, मां बार बार इहा ॻाल्हि रिपीट थो करियां, रद्द अमल वारी आहे। रद्द अमल जी सियासत खे आउं रद्द थो करियां। रिएक्टिव पॉलिटिक्स आहे। रिएक्टिव पॉलिटिक्स तव्हांखे उहे नतीजा न ॾींदी। असांखे प्रोएक्टिव थियणो पवंदो। असांखे पंहिंजनि लीडरनि खे रुॻो मिंथनि में पुरायूं। अड़े बाबा हू सुता पिया आहिनि, उन्हनि खे उन्हनि जो तरीक़ेकार उहो साॻियो ई आहे, मज़मतूं कंडेम ऐं पोइ वरी का प्रेस कॉन्फ्रेंस ॾी, पोइ वरी को मिड़ई जलसो वलसो करे वरितोसीं। छा इन सां असां पोयां के मसइला हल कया आहिनि? कतई न। पोइ छा कजे बाबा? पोइ कजे इहो त जेके चार चङा आहिनि जिन खे सम्झ में अचे थो उहे वेही वीचार कनि त अॼु ही क़दम खणूं था, सुभाणे ॿियो कहिड़ो क़दम खणूं जंहिंजो को असरु पवे। उन्हनि जे त मथे ते जूअं सुर ई कान थी। पठाण सॼी सिंध में अची विया। असांजा अॻुवाण हिकिड़ा उन्हनि खां गॾु बीठा हूंदा, ॿिया उन्हनि सां जेके आहिनि से पार्लियामेंट में बीठा आहिनि। उन्हनि खे बि का ॿुधाइजे त बाबा ही तव्हांजा जेके आहिनि असांजे माण्हुनि खे पिया कुटीनि। को उन्हनि जे तरफ़ां कॾहिं को कंडेम बयानु आयो आहे? कॾहिं बि न। हू पंहिंजी क़ौम जे लाइ सोचींदा आहिनि। पर असां पंहिंजो के बि उसूल न ठाहे सघिया आहियूं, को तरीक़ो न ठाहे सघिया आहियूं। पोइ कीअं पंहिंजी क़ौम खे आज पोइ ॾियारींदासीं? हा मूंखे ॿुधायो त सही न, कीअं ॾियारींदासीं? इन्हनि अफ़ारनि सां ॾियारींदासीं? कतई न। हाणे मुंहिंजो त कमु आहे ॿाहिरि जो। ॿाहिरि जे हिसाब में जीअं जेके मसइला आहिनि, ख़ासि तौर ते इन्फोर्स डिसअपियरेंस जो मसइलो, जंहिंमें जेके बि कामयाबियूं थियूं आहिनि उन में थोरो घणो हिन फ़क़ीर जो बि कंट्रीब्यूशन हूंदो। अञा बि मुंहिंजी कोशिशि इहा आहे। हाणे हिक जे लाइ ॾिसो 28 अप्रैल ते साईं अयूब कांधड़े खे जेके आहिनि से जेको 28 अप्रैल 2017 में खंभियो वियो, उनखे मुंहिंजे ख़्याल में 5 साल थी वेंदा पाण मथे ख़्यालु। ऐं इंसाफ़ दायो जूं भेणियूं वीचारियूं केतिरनि ॾींहंनि खां डेली उते प्रेस क्लब जे अॻियां वेठियूं मुज़ाहिरूं कनि। जे ही अॻुवाण सुजाॻ हुजनि हा, रोज़ु हिकु न ॿियो पंहिंजी ड्यूटी ॾिए हा, उन्हनि सां वञी गॾु बीहे हा त उन्हनि खे बि हिकिड़ी आथत मिले हा। पर असांखे हाणे त कंहिं पंहिंजे सिंध जे मसइलनि सां त न, पर कंहिं न्याणी सियाणी जो बि ख़्यालु न रहियो आहे। त पोइ कीअं असीं पंहिंजा मसइला हल कंदासीं? कहिड़े तरीक़े सां हल कंदासीं? बाबा हेॾां ॿाहिरि बि अहिड़ी हालत अथव। उन्हनि जी फस्ट तरजीह सिंध ऐं सिंधी न आहिनि। पहिरीं तरजीह उन्हनि जी आहे पंहिंजी नौकिरी, पोइ आहे पंहिंजो औलाद, पोइ आहे सिंध, पोइ बि वरी उहो वीकेंड ते को मिड़ई कमु करे छॾियोसीं, को ऑनलाइन ते मिड़ई को इंटरव्यू करे छॾियोसीं, का कचहरी करे छॾीसीं। छा इन जा मसइला हल थींदा? कोन थींदा, कतई न थींदा। इन्हनि खे बि कुझु मतिलबु त तव्हां सिंधी माण्हू होशियारी वठायो। मां त करे करे
कोशिशूं Take a left. बि रहिया Then in 350 हाणे इन करे Newton Road. जेके बि वर्कर आहिनि क़ौमी कारकुन आहिनि उहे पाण गॾिजी का रिथाबंदी ठाहिनि निकिरी अचो इन्हनि पार्टियुनि जे क़ैद मां इन्हनि तंज़ीमनि जे खोल मां निकिरो सिंध सभिनी ॻाल्हियुनि खां पहिरीं आहे सिंधी माण्हुनि जो वजूद सभिनी खां In पहिरीं आहे 300 feet, continue on Newton Road. इहा ॻाल्हि न सम्झी हू बि कॾहिं कॾहिं सचा माण्हू हू ई अकेला हूंदा आहिनि जीसस क्राइस्ट अकेलो हो स्लैब ते चढ़ी वियो तव्हां चवंदो बाबा ॿाहिरि वेठो वेठियूं ॻाल्हियूं करे बाबा मूंखे को बि हर्ज़ु कोन्हे आउं सिंध बि अचण लाइ तयारु आहियां पर हाणे कहिड़े तरीक़े सां अचां इन ते बि सोचां पियो छाकाणि त आउं पाकिस्तानी पासपोर्ट कोन्हे आउं अमेरिकन सिटीज़न आहियां ऐं पाकिस्तान अॻे मुंहिंजी मदर जी जॾहिं बीमार हुई उनजी डेथ थी वई तॾहिं बि उन्हनि हरामियुनि जेके आहिनि से कोन मूं वीज़ा जी कंहिं तरीक़े सां कोशिशि कई पर चयूं त बाबा हिन जो मसइलो इस्लामाबाद में आहे हाणे छा में करियूं उन करे हीअ सादियूं ॻाल्हियूं आहिनि पर गहरियूं ॻाल्हियूं आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि ते गौर वीचार कजो मुंहिंजा भाइरो मुंहिंजूं भेनरूं